असां वटि ॾोकड़ छो आहिनि, असां वटि पैसा छो आहिनि। रॉबर्ट पेस्टन, BBC में कारोबारी ख़बरनि जो एडिटर। हिकु अहिड़ी दुनिया जो सोचियो जिते ॾोकड़ मनी न हुजे। इहा दुनिया ॾाढी पेचीदा थी पवंदी। मिसाल तौरु तव्हां हिकु पिज़्ज़ा ख़रीदणु चाहियो था। तव्हां पिज़्ज़ा हट ते वेंदा ऐं हिकिड़ो पिज़्ज़ा घुरंदा, पर यादि रहे त तव्हां वटि पैसा न आहिनि। पोइ तव्हां पिज़्ज़ा ठाहींदड़ खे कीअं मुतमिन कंदा त हू तव्हांखे इहो ॾिए। ईअं वरी तव्हां वांगुरु पिज़्ज़ा ठाहींदड़ जूं बि ज़रूरतूं हूंदियूं ऐं उनखे बि शयूं खपनि। तंहिं करे पिज़्ज़ा ठाहींदड़ ज़ाइक़ेदार कंहिं ॿिए शइ जी एवज़ हिकु समोसो तव्हांखे ॾियण लाइ तयारु हूंदो। पर जेकॾहिं तव्हां वटि अहिड़ी का बि शइ न आहे जेका पिज़्ज़ा ठाहींदड़ खे घुरिजे थी, त पोइ तव्हां पिज़्ज़ा न वठी सघंदा। तव्हांखे मायूसी थींदी न। हाणे उन मामले ते पिज़्ज़ा ठाहींदड़ जी नुक़्ते नज़र सां सोचियूं। पिज़्ज़ा ठाहींदड़ खे अटे ऐं टमाटनि ऐं पनीर जी ज़रूरत हूंदी आहे जीअं हू समोसा ठाहे सघे। पर बिना ॾोकड़नि वारे दुनिया में पिज़्ज़ा ठाहींदड़ हिकु आबादगार खे कीअं मुआइल कंदो त खेसि अटो, टमाटा ऐं पनीर ॾिए जेके खेसि घुरिजनि था। हू उन्हनि सभिनी शयुनि जे एवज़ खेसि पिज़्ज़ा अचे सघे थो, पर आबादगार खे पिज़्ज़ा खपनि ई नथा, भले पोइ उहे केॾा बि ज़ाइक़ेदार छो न हुजनि। इहो ई सबबु आहे जो असां ॾोकड़ ईजाद कयो आहे। इहो ई सबबु आहे जो असां पैसा ईजाद कया या मनी ईजाद कई। असां उन्हनि खे ईजाद कयो। इहे आसमान मां कोन किरिया ऐं इहे बाग़नि में बि न फुटंदा आहिनि। असां हज़ारनि साल अॻु फ़ैसिलो कयो त धातु जे टुकरनि, सोन, पितल, टामी, जिस्त वग़ैरह जो हिकु मख़सूसु मुल्ह हूंदो ऐं धातु जे उन ज़रनि सिकनि सां असांखे जेको कुझु घुरिजे उन सभिनी शयुनि जी मटा सटा करे सघूं था। अॼु पैसा ॾोकड़ कागज़ या प्लास्टिक थी सघनि था या वरी इलेक्ट्रॉनिक्स बि, पर ॾोकड़नि जे बारे में अहम ॻाल्हि हीअ आहे त इहे अहिड़ी शइ आहिनि जिन जो मुल्ह ते असां सभु मुतफ़िक़ आहियूं। तंहिं करे उन ॾोकड़नि जी जेके शयूं असीं चाहियूं था तिन सां मटा सटा करे सघूं था। पिज़्ज़ा ठाहींदड़ हिकु पिज़्ज़ा ॾियण जे एवज़ तव्हां खां पैसा वठी ख़ुशि थिए थो, छाकाणि त हू ॼाणे थो त आबादगार शयुनि लाइ पैसा घुरंदो ऐं आबादगार ॼाणे थो हू ॾोकड़नि खे इस्तेमालु करे घुरिबल शयूं ख़रीद कंदो, जहिड़ो कणक, भाण वग़ैरह। असां जेके शयूं ईजाद कयूं आहिनि उन में ॾोकड़ सभ खां वधीक हैरान कंदड़ आहिनि। तोणे जो कंहिं बि उन ज़हन ईजाद कंदड़ जे नाले जी ख़बर न आहे जंहिं ॾोकड़ ईजाद कया।